नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में ख़बर ॾींदा हलूं त सूबो देरो ते एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर जंसार अली सूमरो, इंस्पेक्टर रफ़ीक अहमद फिलपोटो, जुडिशनल मैजिस्ट्रेट गंबट शमसदीन चारण खे साण करे मैजिस्ट्रेट जी निगरानी में छापो हयो। इन मौके ते एंटी करप्शन अमले पंहिंजी कार्रवाई 4 कलाकनि खां बि वधीक जारी रखी टाउन ऑफिस जे अलमारियुनि मां समूरो रिकॉर्ड साण खयो ऐं एंटी करप्शन सर्कल ऑफिसर जंसार अहमद सूमरो, जूनियर क्लार्क मक़सूद अहमद सहतो खां साफ़िन जे साम्हूं टाउन कमेटी जे थींदड़ इजलास कैश बुक ऑफिस रिकॉर्ड केयर मेंटेनेंस कंदो है, ऑडिट केयर कराईंदो है, सरकारी गाॾियुनि जा तफ़सील, नाजायज़ प्रोमोशन, गैर कानूनी भर्तियुनि, मुलाज़िमनि जे अंगनि अखरनि ऐं ॿियनि मामलनि मुतालिक़ ॼाण हासिल कई है। ये त अॼु असां टाउन कमेटी सूबो देरो ते रेड कयो आहे, जंहिंजी असांखे अप्रूवल कॉम्पिटेंट अथॉरिटी ऐं असांजे मिनिस्टर साहब जा सख़्ती सां हुकुम आहिनि त जिते बि मुख़्तलिफ़ कंप्लेंट्स अचनि थियूं त तव्हां उते जेके आहिनि से उन्हनि जूं कार्रवाई कयो, उन्हनि जी स्क्रूटनी कयो, रिकॉर्ड उन्हनि जो खणो ऐं उन खां बाद में उन्हनि ते कार्रवाई करे केस बि दाख़िल कयो। ऐं इहो जीअं त अॼु असां जज साहब मैजिस्ट्रेट साहब जन आहिनि, असां जीअं त अॼु टाउन कमेटी में काफ़ी सारी रिकॉर्ड जी ऐं पंहिंजो मुख़्तलिफ़ मद में हुननि जेके पैसा कढाया आहिनि डेवलपमेंट जे इन में ऐं इलाही मिसयूज़ कयो आहे, उनजी असां स्क्रूटनी करे केस दाख़िल कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।